अस्सलाम वालेकुम नाज़रीन, द डे टीवी न्यूज़ में मलिकार मारवीत है हेडलाइंस जो खबर आवाज से शेयर कई पिया। काजी अहमद भैसा गरू अणबड़ता मुर्सता साल कतल थी आहे। ॻोठ सुखोसो में जवाबदार छुरीअ जा पार करे पंहिंजी घरवारी सुमरी के कतल करण बाद फरार थी पियो। मक़तूलनि जे वारसनि अस्पताल में डॉक्टर न हुजण खिलाफ एहतजाज कयो आहे। ज़िंदह चमड़ाही तलाश जो पोस्टमार्टम कराए जवाबदार रफ़ी खोसो के गिरफ्तार कयो वञे। काजी अहमद भैसा गरू अणबड़ता मुर्सता साल कतल थी आहे। अवां खे ख़बर ॾींदा ॻोठ सुखोसो में जवाबदार छुरीअ जा पार करे पंहिंजी घरवारी सुमरी के कतल करण बाद फरार थी वियो। मक़तूलनि जे वारसनि अस्पताल में डॉक्टर न हुजण खिलाफ एहतजाज कयो आहे। ज़िंदह चमड़ाही तलाश जो पोस्टमार्टम कराए जवाबदार रफ़ी खोसो के गिरफ्तार कयो वञे। काजी अहमद मां ख़बर अवां सां शेयर कई पिया। गरू अणबड़ता मुर्सता साल कतल थी आहे। ॻोठ सुखोसो में जवाबदार छुरीअ जा पार करे पंहिंजी घरवारी सुमरी के कतल करण बाद फरार थी वियो। मक़तूलनि जे वारसनि अस्पताल में डॉक्टर न हुजण खिलाफ एहतजाज कयो आहे। ज़िंदह चमड़ाही तलाश जो पोस्टमार्टम कराए जवाबदार रफ़ी खोसो के गिरफ्तार कयो वञे। काजी अहमद भैसा गरू अणबड़ता मुर्सता साल कतल थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं ज़ुल्फ़कार टामरी खां। जी ज़ुल्फ़कार आगाह कजो। जी ज़ुल्फ़कार, अवां खे ख़बर ॾीं पिया। काजी अहमद भैसा गरू अणबड़ता मुर्सता साल कतल थी आहे। ॻोठ सुखोसो में जवाबदार छुरीअ जा पार करे पंहिंजी घरवारी सुमरी के कतल करण बाद फरार थी वियो। मक़तूलनि जे वारसनि जो अस्पताल में डॉक्टर न हुजण खिलाफ एहतजाज कयो पियो।